सिंधी कंबर जी मिट्टीअ मां ॻोहियल उहा अॾोल ऐं अरबी छोकिरी जंहिंजी अखियुनि में हमेशह उत्साह जा बरंदड़ ॾीआ जेके मूं आख़िर ताईं बरंदे ॾिठा। हिकिड़ो वक़्तु हो जॾहिं सिंध में इनकलाबी सियासत जे रोमांस में सिंध जो सभई नौजवान उन इनकलाबी सियासत जे रोमांस जे सर में रहंदो हो। उन ई वक़्त दौरान अदी ज़ाहिदा वारा उन सां गॾु ॿियूं भेनरूं उन जा भाइर इन ई इनकलाबी सियासत जे मैदान ते गॾु हलिया अॻिते हलिया। पर वक़्तु गुज़रण सां जॾहिं आलमी ऐं मक़ामी सियासत जा जेके नज़रिया हुआ उन्हनि खे खोटो थींदे जॾहिं इन इनकलाबी सियासत जे रोमांस जे सर में रहंदड़ नौजवाननि ॾिठो, रहबरनि जी रहज़री ॾिठी, अॻिते जी वाट जॾहिं खोटी थींदे ॾिठी त पंहिंजा पेर पोइते हटाया। पर उन्हनि सभिनी मां फ़क़ति अदी ज़ाहिदा शेख हुई जंहिं न पंहिंजो सियासी क़िबलो मटियो ऐं न पंहिंजो कॾहिं दग मटायो। उन इनकलाबी सियासत जे रोमांस जे सहर में पंहिंजे शुरू खां करे आख़िर ताईं उन शइ सां निभाह कयो। उन सॼी खेप में वाहिद अदी ज़ाहिदा ई हुई जंहिं निभायो। असां हूंदासीं अदी ज़ाहिदा मज़ाक में कॾहिं थकिजी पवंदासीं पोइ जल्दी छोकिरियूं ई कमु आहे हीअ कयो अॼु थोरो थकिजी पिया आहियूं भला थोरी देरि खां पोइ कंदासीं त अदी मज़ाक में चवंदी हुई त बसि छोकिरियूं माना शेखनि जी मिटी मज़बूत आहे। पर असीं मञूं था असीं दिलि सां था मञूं शेखनि जी मिटी वाक़ई मज़बूत आहे, वाक़ई शेखनि जी मिटी। अदी ज़ाहिदा हुनजी जेका सियासी पुख़्तगी हुई उन जे ई करे जेके इलाही सालनि खां कारकुन वेठा हुआ वरी उन्हनि खे सरगर्म में अमल कयो। इहा अदी ज़ाहिदा जहिड़े माण्हुनि जी दाहिब हुई। पल्ले साहब जी जेको सियासी नज़रियो इनकलाबी सियासत उन जी तरबियत हेठि जॾहिं असां जहिड़ियूं अबोझ गरीब अणपढ़ियल हारियूं नारियाणियूं जॾहिं सियासत जे मैदान में निकिरनि त पूरे ॾखिण एशिया में सिंधियाणी तहरीक हिकिड़े मिसाल वांगुरु उभरे। सिंधियाणी तहरीक पंहिंजो सिंधी समाज जंहिं सिंधी समाज में सियासत में रुगो मर्दाणी सियासत राइज हुजे उते सिंधियाणी तहरीक जहिड़ी तंज़ीम जो वजूद में अचण ई हिकिड़ो मौजूदु आहे। वेझे में मूंखे अहिड़ो को किरदारु नज़र नथो अचे जंहिंखे असां अदी ज़ाहिदा सां भेटियूं। इन करे त हुन शुरू खां करे आख़िर ताईं जेको वचन कयो पंहिंजे पाण सां पंहिंजे सिंधी क़ौम सां पंहिंजी सियासी जदोजहद सां आख़िर ताईं उन सां वफ़ा कंदी रही ऐं वफ़ा कंदे कंदे इन जहान मां सघी। अहिड़ो एज़ाज़ तमामु घटि माण्हुनि खे मिलंदो आहे। अदी ज़ाहिदा जहिड़े माण्हू ते ॻाल्हाइण जे भेनरुनि चयो त इलाही वक़्तु खपे ऐं बाक़ाइदा असांखे उहे पंहिंजूं सॼियूं जेके पोयां वारियूं मेमरीज़ आहिनि उहे रिकॉर्ड करणियूं पवनि त पोइ हिते त इलाही वक़्तु खपे असांखे। अदी ज़ाहिदा जहिड़ो हिकिड़ी औरत थी करे जंहिं इलाइक़े सां तालुक़ थी रखे उतां जी माई जेका पंहिंजा सभु शक सियापा अॻिते करे पोइते छॾे ऐं मैदान में लहे थी असां जहिड़ियुनि औरतुनि लाइ सिंधी क़ौम जे लाइ इहा असां सिंधी माण्हुनि लाइ ख़ासि करे असां सिंधी औरतुनि जे लाइ एज़ाज़ आहे। अदी ज़ाहिदा जहिड़ा किरदार सुख लाइ ॼमंदा ई न आहिनि। इन करे थी चवां त सुख न सुखा कॾहिं ओसीअड़ो आहे आदे सिंध खे कंध जो। अदी ज़ाहिदा हमेशह पंहिंजे भिटाईअ जे उन किरदार वांगुरु हलंदी रही ऐं सिंधी क़ौम सां पंहिंजे वचन खे निभाईंदी रही जीअं संग। For more such updates, subscribe to our channel Tehreek Media and press the bell icon for free notification updates. And don't forget to like, comment and share.